बदीन जे राइस मिल मालिकनि मज़दूरनि खे मज़दूरी वधाए ॾियण खां इनकार करे छॾियो। सवें मज़दूरनि पारां ऐवान सहाफ़त अॻियां एहतजाज जी मुज़ाहिरो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे माशूक अली मल्हा, मोहम्मद हनीफ़ मल्हा, करीम बख्श परिहार, अकबर ख़ासकली, अब्दुल सत्तार, ग़ुलाम रसूल ऐं ॿियनि चयो त हिन महांगाई जे दौर में जिते हर शइ जा अघ चोट चढ़ी विया आहिनि, उते राइस मिल मालिक, कारखानेदार, वापारी मज़दूरनि जी ॾियाड़ी वधाइण लाइ तयारी न आहिनि। उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त बदीन जे ॿिनि राइस मिल मालिकनि अब्दुल शकूर मेमण ऐं महेश वाणीअ तरफ़ां समूरनि वापारियुनि खे सख़्तीअ सां मना कई वई आहे त हू मज़दूरनि जो अजूरो न वधाए ॾियनि, जंहिं करे 2 सालनि खां असांजी मज़दूरी न वधाई वई आहे, जंहिं करे असीं सख़्तु परेशान आहियूं। उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं डिप्टी कमिश्नर बदीन खां मुतालबो कयो त संदन मज़दूरी वधाए ॾियण सां राइस मिल मालिकनि खे पाबंद बणायो वञे। वधीक उन्हनि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं संदन अजूरो न वधायो वियो त राइस मिल मालिकनि ख़िलाफ़ सॼे ज़िले में एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट अली मोहम्मद शाहानी, लाडवाइस न्यूज़, बदीन।